नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे वाक़े कॿी आम ख़बर खां आगाह कयूं त सिंध जे सुत्समा वारे वज़ीर शर्जील नामेमुण कश्मीर सां यकजहती वारे ॾियारे ते पैगाम जारी कयो आहे। शर्जील नामेमुण चयो आहे त 5 फेबरवरी भारती ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ कश्मीरियुनि जी आज़ादी जे लाज़वाल जदोजहद जी हिमायत जो वचन वरजाइण जो ॾींहुं आहे। भारती कब्ज़े मां आज़ादी जी जदोजहद ऐं कश्मीरी अकेला नाहिनि, असां साणनि गॾु बीठल आहियूं। कश्मीरियुनि कुर्बानीनि सां कश्मीर मसइले खे ज़िंदा रखियो आहे। भारती ज़ुल्म ऐं ॾाढ संदन जज़्बे खे ख़त्म नाहे करे सघियो। शर्जील नामेमुण बयान जारी कयो आहे। अवां खे ॿुधनि त सूबाई वज़ीर चयो त मोदी सरकार आर्टिकल 370 ख़त्म करण जो ऐलान करे वालारल वादी खे दुनिया जे सभ खां वॾी जेल बणाए छॾियो आहे। वादी जे अवाम जी ज़िंदगी भारत जे 9 लख क़ाबिज़ फ़ौज हथां आज़ाद बणियल आहे, शर्जील नामेमुण चयो आहे। सिंध जे सुत्समा वारे सूबाई वज़ीर शर्जील नामेमुण कश्मीरियुनि सां यकजहती वारे ॾियारे ते पैगाम जारी कयो आहे। 5 फेबरवरी भारती ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ कश्मीरियुनि जी आज़ादी जे लाज़वाल जदोजहद जी हिमायत ऐं वचन वरजाइण जो ॾींहुं आहे। शर्जील नामेमुण चयो आहे त भारती कब्ज़े मां आज़ादी जे जदोजहद ऐं कश्मीरी अकेला नाहिनि, असां साणनि गॾु बीठल आहियूं। सूबाई वज़ीर चयो आहे। कश्मीरियुनि कुर्बानीनि सां कश्मीर मसइलो ज़िंदा रखियो, शर्जील मेमुण चयो आहे। मोदी सरकार आर्टिकल 370 ख़त्म करण जो ऐलान करे वालारल वादी खे दुनिया जे सभ खां वॾी जेल में तब्दील कयो, सूबाई वज़ीर पैगाम जारी कयो आहे।